दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में सिंध की न्याणी उमेर बाब चांडियो जे 3 घर वातिन पी चाचे डारे के कत्ल केस की बुधणी थी गुजरी उमेर बाब केस की फरियादी परवेज़ चांडियो और वकील सलाउद्दीन पंवर से गॾिजी अदालत पहुती जैसे त केस में नामज़द जवाबदार पीपल्स पार्टी MPA सरदार खान चांडियो पेश थो जैसे त MPA बुरहान खान चांडियो पर डे वन सबब अदालत में पेश न थी सघियो। अदालत बुधणी थी गुजरी ईंदड़ हाज़िरी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां उमेर बाब चांडियो सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार धुर पारां मुख़्तलिफ़ हराबा इस्तेमाल करे हिरासत कयो थो वञे। अॼु केस जी जांच ऑफिसर मंजूर सोलंकी पेश थियो। हिन वधीक चयो त अदालत में मूं न्याणी सां इंसाफ़ कंदी जॾहिं त केस जी ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। कोर्ट में मौजूद आहियूं। असांजे केस में जेको फर्स्ट आई हुयो इन्वेस्टिगेशन ऑफिसर उनजी क्रॉस एग्ज़ामिनेशन अॼु कंप्लीट थी आहे। नेक्स्ट जेका डेट आहे 29 तारीख़ मिली आहे हिन महीने जी। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध जा बेज़मीर वोटार एतिरा त बेहिसा आहिनि जो हू हर हरबो हलाइनि था, हर मुमकिन कोशिशि कनि था त असां केस परसू न कयूं। अॼु जीअं असां हिते मौजूदु हुआसीं, जवाबदारनि जी तरफ़ खां कोर्ट में असांजो घेरो करण जी नाकाम हिकिड़ी कोशिशि कई वई। ऑनरेबल कोर्ट के असां पंहिंजो ग्रीवेंस ॿुधायोसीं, पंहिंजी तकलीफ़ ॿुधाईसीं त असां जॾहिं अचूं था हिते ऑनरेबल कोर्ट में असां वेठा हुआसीं त जवाबदार पहिरीं हिननि जो इहो ई टैक्टिस हुया त हीअ अची करे माण्हू वठी ईंदा हुया ऐं जेको असांखे हरास करण जी कोशिशि कंदा हुया, डिॼाइण जी कोशिशि कंदा हुया, हीसाइण जी कोशिशि कंदा हुया। पर हाणे हू पाण अची करे ऑनरेबल कोर्ट जे अंदरि रूम में वेही करे असांजे पासे में वेही करे असांखे डिॼाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि त जीअं असां केस परसू न कयूं। पर असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त असां मुड़ण वारनि मां न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ऑनरेबल कोर्ट इन ते इनिशिएटिव वरितो ऐं ऑनरेबल कोर्ट हिकिड़ो स्ट्रिक्ट ऑर्डर कयो त सभई एक्यूज़ जेके आहिनि उन्हनि जे लाइ जेके बेंच आहिनि उहे अलॻि रखिया वञनि ऐं उहे बाउंड आहिनि त हू पोइ ते विहनि। छो त ॾिसो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हू जॾहिं हिते कोर्ट में अची करे असां सां गॾु वेही मूंखे जेको सम्झ में